मेला मलाखड़ा सिंध में सदियनि खां वठी लॻंदा पिया अचनि ऐं सिंध धरती बुज़ुर्गनि जी धरती आहे। ऐं हिकिड़े ॾींहुं जलाल चांडे जे ॻोठ में हिकु नंढड़ी दरगाह हुई, उते मेलो लॻंदो आहे हर साल। ऐं उन मेले में भला भला घोड़े सवार बि ईंदा आहिनि, पंजाब जा, बलूचिस्तान जा ऐं उन खां अलावा पूरी सिंध जा जेको आहे सो घोड़े सवार बहितरीनु घोड़ा जेके मुक़ाबले वारा घोड़ा हुया उहे जेको आहे सो शरीक थींदा हुया इन मुक़ाबले में। ऐं सिंध में पुराणा जेके माण्हू हुया उहे खफ़्ती हुया, घोड़नि जा शौक़ीन हुया, मेहनि जा शौक़ीन हुया ऐं तमामु पखी परिंदे सां प्यार कंदा हुया। त पोइ जॾहिं इन मेले में इन दरगाह ते जॾहिं मेलो लॻो हिकिड़ी साल, पोइ मुख़्तलिफ़ जेको आहे सो मुल्कनि जा ऐं मुख़्तलिफ़ शहरनि जा घोड़ा इन में जॾहिं आया त पोइ सिंध जो नाले वारो फ़नकार जलाल चांडियो उन वटि बि हिकिड़ो घोड़ो मौजूदु हुयो जेको आले नसल जो घोड़ो हुयो। पोइ उन दरगाहनि जे मालिकनि ऐं उन खां अलावा जंहिं मेलो लॻारायो सैयद, उन जलाल चांडिया ॾे नियापो मोकिलियो त जलाल चांडिया तूं हिन मेले में अची शिरकत बि कर ऐं पंहिंजो घोड़ो जेको तो वटि बहितरीनु बीठो आहे उन खे बि पाण काए आहे हिते ऐं हिन मुक़ाबले में शिरकत कर, थी थो सघे त हिन मुक़ाबले में तूं खटे वञे ऐं भला भला घोड़ा बि हिते मौजूदु आहिनि। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडे वटि नियापो पुॻो त जलाल चांडियो पंहिंजे हूअं त ॿिनि मेलनि में जलाल चांडियो पंहिंजे मुलाज़िम खे कंहिंखे चवंदो आहे त भाउ घोड़े ते चढ़ी वञूं ते मेले में, लेकिन हिन मेले में ख़ासि करे जलाल चांडियो पाण हिन घोड़े ते सवार थी इन मेले ते जॾहिं आयो त इन मेले में ॿिया बि घोड़ा मौजूदु हुया। ऐं जॾहिं जलाल चांडियो इन मेले में क़दम रखियो त हुकारियूं लॻी वयूं ऐं जेका बि आवाम मौजूदु हुई इन मेले में सभिनि जलाल चांडे जा नारा हणणु स्टार्ट कया ऐं जलाल चांडे खे गुल उछराए पिया हणनि ऐं उन खां अलावा हार बि पाराइनि पिया जलाल चांडे खे। जलाल चांडियो इन घोड़े जे करे मक़बूल न हुयो, जलाल चांडियो हूअं ई सिंध जो हिकु अवामी फ़नकार हुयो, इन जे करे जलाल चांडे सां अवाम तमामु घणी मोहबत कंदी हुई। वरी जो इन घोड़े जे मुक़ाबले में जलाल चांडे शिरकत कई त जलाल चांडे खे 4 चंड लॻी विया। दोस्तो जलाल चांडे खे हिते ऐलान थियो त जलाल चांडे चयो त बाबा जेके बि घोड़ा तव्हांजा आयल आहिनि हिते हिन मुक़ाबले में हिसे वठण जे लाइ, सभई घोड़ा पहिरीं तव्हां थी अचो, आख़िर में हे मां पंहिंजे घोड़े खे मोकिलींदुसि। जलाल चांडे खे त ख़ौफ़ न हुयो त मां हाराईंदुसि या खटींदुसि, जलाल चांडियो हूअं ई मक़बूल हुयो सिंध में। जे अगरि जलाल चांडे चयो मुंहिंजो घोड़ो हाराए वियो तॾहिं बि मूंखे फ़र्क़ु नथो पए। त पोइ जॾहिं ॿिया घोड़ा फिरी आया उहो टेम नोट कयूं उन टेम में त को घोड़ो 10 मिंटनि में फिरी आयो, को 5 मिंटनि में, को 15 मिंटनि में फिरी आयो। जॾहिं आख़िरी वारो जलाल चांडे जो आयो, जलाल चांडे खे चयो वियो त बाबा जलाल चांडिया हाणे तुंहिंजो वारो आहे। त जलाल चांडे जो जॾहिं घोड़े ते चढ़ी करे ऐं घोड़े खे जॾहिं हकल ॾिनो जलाल चांडे त सभिनीनि जा जेको आहे सो रिकॉर्ड जलाल चांडे टोड़े छॾिया। जेके घोड़ा 10 मिंटनि में 15 मिंटनि में मोटनि पिया त जलाल चांडे जो 5 मिंटनि में घोड़ो मोटी आयो, सभिनि खां जेको आहे सो पहिरीं मोटियो। जलाल चांडियो इहो मुक़ाबिलो खटियो त हुकारियूं लॻी वयूं, माण्हू बेरकूं टोड़े करे अंदरि घिड़ी आया पिंडाल में ऐं जलाल चांडे खे कुल्हे ते खणी जेको आहे सो पिंडाल ते घुमायूं। जलाल चांडे खे माण्हुनि तोहफ़ा ॾिना, पैसनि जा हार ॾिना, गुलनि जा हार ॾिना ऐं तमामु घणी जलाल चांडे सां माण्हू मोहबत कंदा हुया ऐं ख़ुशीअ जो माण्हू इज़हार कंदा हुया। त अहिड़े तरीक़े सां दोस्तो जलाल चांडियो सुरखुरू थियो सिंध में। जलाल चांडियो अॻई ॻाइण जे करे मक़बूल हुयो, लेकिन जलाल चांडियो घोड़नि जे मुक़ाबले में घोड़ा बि उन वटि आले नसल जा हूंदा हुया ऐं घोड़ा जेको आहे सो उन जो खटे करे ऐं बहितरीनु नालो कमायो जलाल चांडे। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।